माहिर माहौलियात जनाब नासिर पंहवर साहब खे त हू अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। नासिर पंहवर साहब। मेहरबानी डॉक्टर साहब, स्टेज ते वेठल मानवरा कामरेड रोचीरा उमरानी साहब, झंझी साहब, डॉक्टर गज़ाला साहब ऐं हाल में वेठल सभु असांजा दोस्त, अस्सलामु अलैकुम। सभ खां पहिरीं झंझी साहब खे 51 सालगिरह ऐं ॿिनि किताबनि जी मुबारकबाद ऐं पाण तसलसल सां इहो कमु कनि पिया ऐं हर सालगिरह ते ॿिनि किताबनि जो तोहफ़ो ॾियनि था ऐं असां सभिनी खे गॾु करे हिक ॿिए सां मिलण जो मौक़ो फ़राहम कनि था। कुझु माण्हू लिखंदा ऐं पढ़ंदा घटि आहिनि, लिखंदा घणो। कुझु माण्हू वरी पढ़ंदा घणो आहिनि, लिखंदा कोन आहिनि। झंझी साहब लिखंदा ॿई कमु करे थो, साईं पढ़े बि थो ऐं लिखे बि थो। अंग्रेजी में कंहिं चयो त रीडिंग एंड राइटिंग कैन नॉट बी सेपरेटेड। रीडिंग इज़ ब्रीथिंग इन ऐं राइटिंग इज़ ब्रीथिंग आउट। सो साईं ॿई कम साह खणण जे हवाले सां जीअं ॻाल्हि थी त हिकिड़ो लिखण पढ़ण जो तसलसल काइमु पियो थो अचे। ऐं ॿियो जेको जी किताब आहे ख़ासि करे पोड़ो थिए न सिज, हिन में 3 हिसा किताब जा आहिनि: तारीख़, खाका ऐं मुतफ़रिक़ लेख। मुतफ़रिक़ लेख जेके आहिनि से हूअं त प्रोफाइल तमामु साईं सुठा लिखिया आहिनि। जीअं मिस्किन साहब जी ॻाल्हि थी ऐं मीर साहब नासिर जी ॻाल्हि थी त उन्हनि सां साईं निभायो आहे। पर ख़ासि करे जेको मूंखे जेको घणो अपील कयो जेको उहो मुतफ़रिक़ जेको आहे हिसो ऐं जेके अंग्रेज़ी में असां मिसलिनियस चऊं, हक़ीक़त में उहे मौज़ू आहिनि जेके ज़िंदगी मौत जा मसइला आहिनि, जंहिंमें साईं पाणी जे हवाले सां लिखियो आहे ऐं छुड़वाक मईशत ऐं बेमुहार मुआशरो, जेका कैपिटलिज़म जी जेका असां वटि आहे यलगार ऐं उन जो असरु, उन ते बि साईं लिखियो आहे। ऐं ॻोठाणे समाज ऐं ॻोठाणी अॻुवाणप ऐं मौजूदा दौर जूं घुरिजूं, हिन ते बि साईं लिखियो आहे। त छाकाणि साईं वॾो सो दरसो तदरीस सां गॾोगॾु डेवलपमेंट सेक्टर सां वाक़िफ़ु रहियो त साईं खे उतां जे माण्हुनि जी ऐं उतां जे तकलीफ़ुनि जी दर्दनि जो बदिराक आहे। ऐं जेका लिखण जे हवाले सां जेका साईं जी ॿोलीअ ते महारत आहे, जीअं असां वटि चयो वेंदो आहे उस्ताद बुखारी खे अवामी शाइर, त मां चवंदो झंझी साहब हिकिड़ो अवामी लेखक आहे। छाकाणि त हिन में असां वटि काफ़ी जेके लेखक आहिनि से घणो पंहिंजो फ़लसफ़ो ॿुधाईंदा आहिनि, आम माण्हुनि जे सम्झ खां मथे हूंदो आहे। पर साईं तमामु आसान, सिंपल ऐं आम अवामी ॿोली में पंहिंजो ख़्यालु जेको आहे पेश करे थो। सो इहा वॾी ॻाल्हि आहे, छाकाणि त हूअं असां जेके ख़ासि करे डेवलपमेंट सेक्टर में पंहिंजो जेको जार्गन यूज़ कंदा आहियूं या एनवायरमेंट जी ॿोली में जेको असां जार्गन यूज़ कंदा आहियूं, उहो आम माण्हू जे हलियो वियो आहे। त उन हवाले सां जेके बि साईं मज़मून लिखिया आहिनि, जीअं हिकिड़ो मां रिकॉर्ड कंदुसि त साईं लिखे थो, जेको पहिरियों मज़मून आहे मुतफ़रिक़ शो हिसे में, थिए हल। साईं लिखे थो त हिन वक़्तु जीअण ऐं जलण हिक ॿिए सां गॾु थी पिया आहिनि। जीअण जा जतन करण लाइ मुसलसल झेड़ो आहे, विहण हिन दौर जो वणंदो आहे, विहण वारा पंहिंजो वजूद विञाए वेंदा। ऐं ॿियो जेको असां वटि जेका हिते ॻाल्हि थी अर्बनाइज़ेशन जी, उन ते हिकिड़ो सुठो साईं आर्टिकल लिखियो आहे। पर जेको असांजो पढ़ियल लिखियल तबिको तेज़ी सां पंहिंजे ॻोठनि खां असां लातालुक़ थी पिया ऐं शहरनि ॾे अचूं पिया, उन ते बि साईं तमामु हिकिड़ो गहरी एंगल खां लिखियो आहे त पढ़ियल कढ़ियल तबिको जेको आहे, उन तबिके जी अक्सरियत रोज़गार सांगे या तालीम सांगे लॾे शहरनि भेड़ी अची थी आहे ऐं ॻोठनि मां सवा हथु कढी निज शहरी थियण जे चकर में आहे। अहिड़े तबिके खे जॾहिं को ॻोठाणो माण्हू कमकार लाइ अर्ज़ु करे थो त उहे सभ खां पहिरीं खेसि अहिड़ो भाषण पियारनि था जो हुन वीचारे जो अरवाह ई खणी थो वञे त कंहिं कहिड़ी दाह या फ़र्क़ु कयां। त इहो बि हिकिड़ो असांजो पहलू आहे त असां कीअं पंहिंजी जिते ॻाल्हि थी रूरल सिंध खे असां विसारे वेठा आहियूं ऐं उतां जा जेके आहिनि से असांजो जेके शहरनि जो अख़बार आहिनि, मीडिया आहे, उहो रूरल एरियाज़ खे ओतिरो स्पेस कोन थियूं ॾियनि, ओतिरो हाईलाइट कोन थियूं कनि। अहिड़े नमूने सां पाणीअ मथे पेर, इन ते साईं न सिर्फ़ु थर जे पाणी जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, पर सिंध जे समूरनि इलाइक़नि जी, कंदकोट जी, जैकबाद जी ऐं ख़ासि करे हिन में शोहा पोस्ट जेका पिटिशन जेकी थी पाणीअ जे हवाले सां, उनजो बि असांखे ज़िक्र मिले थो। ऐं ख़ासि करे जेको मज़मून आहे अर्बनाइज़ेशन जे हवाले सां, ऐं साईं जी ॿी बि ख़ासि ॻाल्हि इहा आहे त साईं नवां इस्तिलाह बि इंट्रोड्यूस करे थो ऐं ख़ासि करे सिंधी ॿोली में, जीअं हिकिड़ो मूं ॿुधायो छुड़वाक मईशत ऐं बेमुहार मुआशरो, अहिड़े नमूने सां तरक़ीअ जो मॉडल ऐं वधंदड़ शहरगीरी। त इन ते बि असां मुख़्तलिफ़ टर्म यूज़ कंदा आहियूं। कुझु असांजा दोस्त हिकिड़ो अर्बनाइज़ेशन खे शहर जड़ चवंदो आहे,
त वरी ॿियो असांजो दोस्त शहर ॾियण वरी फर्ज़ ॾियण इन हवाले सां ॿ सिंगर आया आहिनि त साईं शहरगिरी जी वारी सां ॻाल्हि कई हिन में साईं ॿियो नओं टर्म ॿुधायो आहे त जॾहिं त शहरगिरी अॾावती जोड़ जक ढांचनि ऐं बुनियादी सहूलियतुनि जे जोड़ जकनि जो नालो आहे शहरगर्दी साईं चयो या ट्रीबल आहे इहो वरी अञा नओं टर्म थी वियो दहशतगर्द त असां ॿुधी थी पर शहरगर्दी बि साईं नओं टर्म इस्तेलाह अमल कयो आहे ऐं इंट्रोड्यूस कयो आहे अहिड़े नमूने सां हिकिड़ो आम मज़मून आहे पेज नंबर 228 ते थर ऐं कारपोरेट उथल छाकाणि त असांखे ॿुधायो वियो आहे त जेको आहे सो थर जो कोयलो जेको आहे सो सॼे पाकिस्तान जो मसइलो हल कंदो तवानाई जो बिजली जो बहिराण ख़तमु कंदो त उन हवाले सां साईं कुझु सुवाल उथारिया ऐं मां सम्झां थो त हींअर जॾहिं असां सॼी दुनिया ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि करे पई ऐं ख़ासि करे फासिल फ्यूल जे हवाले सां सॼी दुनिया में हिकिड़ी ॻाल्हि थी हले त पोइ हिननि खे दफ़न रहण ॾियो हिननि खे पूरण रहण ॾियो ऐं हिकिड़ी वॾी डिबेट आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा कई थी वञे त जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि त कोयलो इस्तेमालु करे तरक़ी हासिलु कई नथा चाहिनि असां तरक़ी कयूं पर साईं जेके थर जे कॉन्टेक्स्ट में सुवाल उथारिया आहिनि उहे बि तमामु अहम आहिनि त कोयले वारे कम जी हसासियत जे करे तहफ़ुज़ वारो कमु वधियो आहे उहे समूरियूं शयूं अहिड़नि नवनि लाड़नि खे निर्वार कनि थियूं जिन जे करे थरी माण्हू हैरत जे ॿिवाटे ते बीठो आहे हथ कारीगरीअ वारो सबा जो थर कलनि जे कलोर ऐं कारपोरेट जे उथल खे केतिरो झले सघंदो या हुन में कीअं हलंदो इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे अहिड़ी गैर यकीनी माहौल में कुझु माण्हू वरी कंपनियुनि जे गाॾियुनि ते चढ़ी गदगद थींदा नज़र अचनि था त हीअ कुझु सुवाल आहिनि जेके थर जे कॉन्टेक्स्ट में ऐं थर में जेका हिन वक़्तु ऐं माइनिंग थिए पई ऐं एक्सप्लोर कयो पियो वञे ऐं फासिल फ्यूल जी ॻाल्हि थिए पई त मां सम्झां थो त साईं बुनियादी तौर ते चवंदो आहे त तारीख़ दान बि आहे लिसानियात जो ॿाहिरि आहे छाकाणि के असां सिंधीअ में बि लिखे थो अंग्रेज़ी में बि लिखे थो त मां सम्झां थो गॾो गॾु साईं हिकिड़ो वॾो इन्वायरमेंटलिस्ट बि आहे ऐं हूअं त सिंध जो हर माण्हू इन्वायरमेंटलिस्ट आहे ऐं छाकाणि सिंध जो माण्हू पंहिंजे वणनि सां पंहिंजे ॿूटनि सां पंहिंजे ॿेलनि सां ढंढनि फुरनि सां प्यारु करे थो पर मां सम्झां थर जो माण्हू वधीक फितरत जे वेझो आहे ऐं थर में जेका बि हिन वक़्तु माहौल जी तब्दीली जे हवाले सां ॻाल्हि थिए थी हींअर ताज़ो नवंबर में जेको खिमण में बि काफ़ी हुते मौत थिया ऐं जेके बारिशुनि जो जेको गैर तसलसल थियो आहे त उन हवाले सां असांखे इहे शयूं आहिनि त असांखे रखणु खपनि ज़हन में त जेका असांजी डेवलपमेंट आहे उहा केतिरी सस्टेनेबल आहे ऐं उहा आम माण्हुनि जे लाइ केतिरी फ़ाइदेमंद आहे त साईं बि हिकिड़ो एनवायरमेंट जे हिसाब सां उन्हनि शयुनि खे उजागर करे थो एनवायरमेंट जे खां उन्हनि खे ॾिसे थो ऐं ख़ासि करे हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी मां चवंदुसि त थर जे हवाले सां अक्सर असां पढ़ंदा आहियूं त मोरनि में जेको आहे सो हुते मौत थियनि था मोरनि जा मौत थियनि था त उनजो मतिलबु इहो आहे त इकोसिस्टम जी जेका हेल्थ आहे थर जी उहा उन में का गड़बड़ आहे ऐं जॾहिं इकोसिस्टम जी में गड़बड़ थिए थी त ज़ाहिर आहे उहा इंसानी सिहत ते ऐं ॿिए माहौल ते बि असरदार थिए थी त उन हवाले सां हिकिड़ो पंहिंजो क्लाइमेट चेंज ग्लोबल वार्मिंग ऐं थर हिकिड़ो फ्रेजाइल इकोसिस्टम आहे छाकाणि त हुते जेका लाइफ आहे उहा ज़ाहिर आहे पाणीअ ते आहे बरसातुनि ते आहे ऐं हुन हवाले सां असां ॾिसूं था त या त असां वटि ॾिघो पंहिंजो ड्राउट आहे या वरी असां फ्लड्स आहिनि त उन हवाले सां असांखे तयारी करणी पवंदी ऐं मां सम्झां थो जनी साहिब जो किताबु ज़रूरु हिन हवाले सां जेको आहे सो असांखे नयूं राहूं या बसर ॾींदो तव्हां सभिनी खे